बिल्कुल इन टाइम असां सिंध हाई कोर्ट में मौजूद आहियूं, जिते कुझु देरि अॻु में सिंध हाई कोर्ट में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे हवाले सां ॿुधणी थी आहिनि। ॿुधणी जे हवाले सां असां सां सीनियर वकील मौजूद आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। हसीब साहब, आज फिर समाअत हुई है, क्या कहेंगे सिंध पब्लिक सर्विस कमीशन के? जी, आज जो है कोर्ट ने समाअत की है, केस की दोनों साइड के आर्ग्यूमेंट सुने और ऑर्डर ने कोर्ट देखें, अभी ऑर्डर आया नहीं है, लेकिन जो रिमार्क्स कोर्ट ने दिए हैं वो ये दिए हैं कि हम प्रपोजल जो कोर्ट फ्लोट कर रही थी, जिस पे गवर्नमेंट डिसएग्री कर रही थी, वो ये था कि हम एक पैनल बनाएंगे 5 रुकनी, जो कि एक ऐसे लिखाएगा बच्चों से जो कि पास हुए और फेल हुए इस एग्ज़ाम के अंदर, और वो लिमिटेड होगा पिटिशनर्स की हद तक या जो कोर्ट में पार्टीज़ हैं रिस्पोंडेंट्स उनकी हद तक, ताकि जज किया जाए उनकी काबिलियत और अहलियत और जो इल्ज़ामात लगाए जा रहे हैं क्या उनमें कोई सदाकत है या नहीं, ताकि कोर्ट ओपिनियन बनाए। और उन 5 लोगों में से 2 लोग जो हैं वो पब्लिक सर्विस कमीशन के होंगे, और 2 लोग जो हैं वो रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जजेस के होंगे, और एक वीसी होंगे आईबीएस सक्खर के। तो एक ये बड़ा रीज़नेबल प्रपोज़ल है कोर्ट का, जिसमें एटलीस्ट ये चीज़ गेज हो जाएगी कि कोई बिल्कुल अंधी नगरी तो नहीं हुई है यहाँ पे, या सिफारिशों पे काम हुआ है, या हकीकत में मेरिट का कत्लेआम नहीं किया गया और हुकूमत ने बड़ी शफाफियत से सारा काम किया है। तो ये चीज़ें सामने आ जाएंगी। तो कोर्ट आज ऑर्डर ड्यूरिंग कोर्स ऑफ द डे का है उन्होंने। शुक्रिया। अॼु जो जेके ऑनरेबल जजिस जा जेके रिमार्क्स हुया उहे ॾाढा एप्रिशिएटिंग हुया, ऐं उन्हनि खे कंसर्न आहे जेका सिंध जे अंदरि जेका मेरिट जी लताड़ थिए थी पई, ऐं जेको प्रपोज़ल बि आहे, छो जो अञा ताईं फाइनल न आहे, पर हिकिड़ो प्रपोज़ल हुयो, ऐं उहो प्रपोज़ल बि ॾाढो माक़ूल प्रपोज़ल आहे। पर मूंखे अफ़सोस थिए पियो उन ॻाल्हि ते त एजी साहब उन प्रपोज़ल खे बि भञण लाइ तयारु न हुया। उन्हनि चयो मुंहिंजी नौकिरी आहे ऐं मां गवर्नमेंट जी ई ॻाल्हि कंदुमि। त जंहिं जॻह ते इहो रिमार्क्स बि आयो त नौकिरी अचण वञण जी शइ आहे, तव्हांखे सिंध जे माण्हुनि जे जेके हक़ूक़ आहिनि उन्हनि जी पासदारी जे लाइ वधीक हक़ जी ॻाल्हि करणु खपे। ऐं उनखां पोइ असांखे वॾो मूंखे ॾुख इन ॻाल्हि जो थियो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जेका जेको फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट में जेका पिटिशन खणी विया, चैलेंज कयूं जेको हितां जे ऑर्डर खे, उहा अॼु नॉट प्रेस कई अथऊं, पर उनजा ग्राउंड सिर्फ़ु और सिर्फ़ु इहा आहे त कोर्ट खे मलाइन कयो अथऊं, हाई कोर्ट खे मलाइन कयो अथऊं, हाई कोर्ट जे जजिस खे मलाइन कयो अथऊं, उनजे रिमार्क्स खे मिस जो कंसीव करे उनखे जेके उते यूज़ कयो वियो आहे, पर उहो नॉट प्रेस कयो अथऊं। नॉट प्रेस करण जी मुंहिंजे ख़्याल में त रीज़न इहा आहे दे डोंट हैव एनी लेजिटिमेट लीगल ग्राउंड्स। ऐं उनखां पोइ बि जॾहिं कोर्ट हिकिड़ो उहो असबाब ॾिए थी त ॿिन्ही धुरनि खे चेक करण लाइ थर्ड पार्टी ठहे, त पास थियण वारो त तमामु घणो क़ाबिल ऐं होशियारु हूंदो, उनखे त कोई एतिराज़ ई न वञणु खपे। पर पास थियण वारनि जे जेका रिप्रेज़ेंटेशन हुई, उन्हनि जो चवणु इहो त शायदि उन ॾींहुं कैंडिडेट जो मूड सही न हुजे, शायदि उन ॾींहुं कैंडिडेट जो लक सुठो न हुजे, उहो सही एग्ज़ाम न ॾेई सघे, त इन लाइ इहो न कंसीडर कयो वञे। बहरहाल इहे जेके ॻाल्हियूं आहिनि त जेके इल्ज़ामात आहिनि उन्हनि जी तरफ़ हीअ निशानदेही कनि थियूं। असांखे अॼु बि कोर्टनि ते यकीन आहे, ऐं इनशाला कोर्ट मां का भलाई थींदी असांजी जे अॻिते जेका मेरिट जी लताड़ थिए थी इन जी रोकथाम थींदी। हिन ॿुधणी में हिननि इहो चयो आहे त जेके असांजा पेटिशनर्स आहिनि ऐं जेके असांजा रिस्पोंडर्स आहिनि, असां त उन्हनि खे इहो ई चयोसीं त जेके 70 कैंडिडेट्स तव्हांजा आहिनि, तव्हां उन्हनि जूं कॉपीज़ कढाए करे चेक करायो। बट हाणे ऑनरेबल कोर्ट जेको आहे उहो इहो डिसीजन ॾिनो आहे त घटि में घटि बि अगरि कॉपीज़ नथा कढाए सघनि त उन्हनि खां हिकिड़ो एसे लिखाइनि। हाणे जेके उन्हनि जा जेके एडवोकेट हुया, उन्हनि इहा ॻाल्हि कई त हीअ मतिलबु थी सघे थो, पॉसिबिलिटीज़ आहिनि त हीअ उन ॾींहुं सही सां परफॉर्म न करे सघनि जेके पास थिया आहिनि, त तव्हां हिननि खे मतिलबु हिन शइ में वापसि खणी न अचो। पर हालांकि जंहिंमें कॉन्फिडेंस हूंदो आहे उहो हिकु छा 10 एसे बि पास करे सघे थो। अगरि पेटिशनर्स इहो चवनि था, असां इहो चऊं था त तव्हां सां हिकु न 10 एसेस वठो, तव्हां सां 15 एसेस वठो, असां तव्हांखे पास करे ॾेखारींदासीं, त जेके पास थिया आहिनि उहे छो था डिॼनि? मतिलबु उन्हनि वटि अहिड़ो छा पॉइंट आहे जंहिंजी वजह सां हू पाण खे लड़ाइनि था ऐं चवनि था त असां हिन खे एक्सेप्ट न कंदासीं ऐं असां हिन खे चैलेंज कंदासीं सुप्रीम कोर्ट में। त ऑनरेबल कोर्ट जो तमामु सुठो डिसीजन आयो आहे, पर हाणे इहा ई आहे त हिनखे मेरिट में कन्वर्ट कीअं थींदो ऐं मेरिट खे इंश्योर कीअं कराईंदो, इहा असांजा इदारा ॾिसंदा। त अॼु सर जजिस साहिबान उन्हनि खे चयो त भाईजान तव्हां कंप्लायंस कयो ऐं असांजा जेके तव्हांजा जेके पटिशनर आहिनि जेके बि आहिनि उन्हनि सां कंप्लायंस कयो, जेकी कॉपीज़ वग़ैरह चेक कंदासीं। पर हुननि जो चवणो त असांजो जेको आहे इहा वायोलेशन आहे असांजे लॉ जी, ऐं इहा ॻाल्हि इहो हलनि पियो। त जज साहिबु आख़िर में इहा ॻाल्हि कई त हाणे जेके तव्हांजा 70 कैंडिडेट्स आहिनि उन्हनि सभिनी खे विहारींदासीं, उन्हनि खां एसे लिखाईंदासीं। एसे लिखाइण में जेका बेंच हूंदी उन में 5 माण्हू हूंदा, 2 सुप्रीम सेशन जज हूंदा रिटायर्ड, ऐं 2 तव्हांजा मेंबर हूंदा, हिकिड़ो सखर आई बी जो वीसी हूंदो। उन्हनि इहा कई त उन जेके बि कैंडिडेट्स आहिनि उन्हनि खां एसे लिखाईंदासीं, उन्हनि खां इंटरव्यू बि वठंदासीं। ऐं ऑर्डर अञा आयो कोन्हे, बाक़ी इनशाला पुरुमीद आहियूं त अगरि एसे लिखाईंदा त उन्हनि पोइ इहो आर्ग्यूमेंट ॾिना उन्हनि जे वकील त भई ऐसे ईअं मूड कंहिं महिल सेट न हूंदो आहे, कंहिं महिल माण्हू खे तबियत ख़राबु हूंदी आहे, कंहिं महिल छा हूंदो आहे, त उन्हनि खे असां इहो ई आर्ग्यूमेंट कयो त 10 टॉपिक हूंदा आहिनि, त 10 मां को बि इंसान करे सघे थो। अगरि कॉम्पिटेंट एग्ज़ाम जी तयारी थो करे तो करे सघे थो। त ख़ैर इनशाला पुरुमीद आहियूं अगरि जे इहो ऑर्डर अचे थो ऐं उन्हनि 70 उम्मीदवारनि जो एसे लिखाइनि था उन्हनि खां इन्हनि बॉडी जे अंडर सुपरविजन में,
त इनशाला उमेद आहे त इनशाला असांखे इंसाफ़ मिलंदो हा बिल्कुलु सीनियर वकील ऐं जेके शागिर्द आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं हुनजो चवणु आहे त अदालत पारां जेको आहे चयो वियो आहे त जेके 70 कैंडिडेट आहिनि उन्हनि जा विहारे करे एसे वरिता वेंदा उन खां पोइ जेको आहे जेके क़ाबिल हूंदा उन्हनि खे पास कयो वेंदो बाक़ी जेके क़ाबिल न हूंदा जेके टेस्ट ॾियण में नाकाम थी वेंदा त उन्हनि खे फेल कयो वेंदो। अॼु बि सिंध हाई कोर्ट में ॿुधणी थी जंहिंमें सीनियर वकील ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं।